नाज़िन वासा शेयर करे रहिया आहियूं। क्रिकेट खेॾण दौरान झेड़ो थियो जंहिंमें नींगर क़तल थी वियो आहे। ॻोठ कसारो शहर में झेड़ो थी पियो। बेट लॻण सबबि 10 सालनि जो वहीद अली मारिजी वियो आहे। नींगर जे घर में कोहराम मची वियो। संदसि मड़ खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। पुलिस नींगर जो मड़ पोस्टमार्टम लाइ ठुल रवानो करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर सागर महर खां। जी सागर, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मुबारकपुर भरिसां क्रिकेट रांदि दौरान ॿारनि में मामूली ॻाल्हि सां झेड़ो थी पियो। ॻोठ कसारो शहर में क्रिकेट रांदि दौरान ॿारनि जो केतिरा सां झेड़ो थी पियो, जंहिंमें बेट लॻण सबबि 10 सालनि जो नींगर वहीद अली पुटु गुलाम अली शहर मौक़े ते पहुची वियो। नींगर ते अचानक मौत जी ख़बर पहुचण ते संदसि घर में कोहराम अची वियो। होॾां पुलिस जाइ वारदात ते पहुची करे नींगर जो लाश जेको आहे त पोस्टमार्टम लाइ ठुल रवानो करे छॾियो आहे। जी ठीकु आहे सागर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।